जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सखर में। हिते असां सां गॾु पीपल्स पार्टी जी अॻूणी MNA शाज़िया सोबिया असलम साहिबा सूमरो गॾु आहे। मौजूदा सूरत हाल ते उन्हनि सां ॻाल्हायूं था, ॻाल्हि ॿोल कयूं था, छा चवणु आहे इलेक्शन जे हवाले सां। मैडम जो अचो त ॻाल्हि ॿोल कयूं। ॾिसो, जे आइनी तौर ते ॾिठो वञे त आइनी तौर ते 90 ॾींहंनि में इलेक्शन थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं आइनी तौर ते 90 इलेक्शन में निगरान हुकूमत इलेक्शन नथी कराए सघे त न सिर्फ़ु आइनी बहिरान पैदा थींदो, इन सां गॾु गॾु सियासी बहिरान बि पैदा थी वेंदो। हिन तरह सां जेकॾहिं ॾिठो वञे त इहो जेकॾहिं ड्यूरेशन 90 डेज़ खां अॻिते वञे थो त असां हिकु डिक्टेटरशिप खे वरी खां साम्हूं ॾिसंदासीं। ऐं जेका महांगाई हिन वक़्तु आहे उहा मुंहिंजे ख़्याल में अञा वधी वेंदी। ऐं उन खां अलावा बेरोज़गारी ऐं जेके माण्हुनि जूं परेशानियूं आहिनि उहे वधंदियूं। हिन वक़्त ताईं बि असां ॿुधो आहे त पाकिस्तान खां माण्हू ॿाहिरि वञण जी कोशिशुनि में लॻा पिया आहिनि त जीअं पाकिस्तान खां ॿाहिरि वञी करे उहो कमाई जो ज़रियो करे सघनि। त असां उन अवाम खे पाकिस्तान में ई जेकॾहिं सहूलियत ॾियणु चाहियूं था त असांखे 90 ॾींहंनि में इलेक्शन कराए हुकूमत ठाहिणी पवंदी। ऐं उन में इहो हूंदो त अवाम जी घटि में घटि रिलीफ जो चांस हूंदो, छो जो मुंहिंजे ख़्याल में निगरान हुकूमत वटि उहे पावर्स न हूंदा आहिनि जेके उहे अवाम खे रिलीफ ॾेई सघनि। मौजूदा हुकूमत पीपल्स पार्टी जे दौर में अवाम खे ॾाढियूं उमेदूं हुयूं त सस्ताई ईंदी, पीपल्स पार्टी जी हुकूमत ईंदी, उहो रिलीफ अवाम खे तव्हांजी हुकूमत न ॾेई सघी आहे। छा रीज़न आहे? ॾिसो त उहा हुकूमत रिलीफ न ॾियणु, छो जो त सिर्फ़ु पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट न हुई। तव्हांखे ख़बर आहे त 2008 खां वठी 2013 ताईं जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही हुई। ऐं उन में तव्हां ॾिठो त 100% ताईं पेंशन बि वधियूं, सैलरीज़ बि इंक्रीज़ थियूं, जॉब्स बि जेके आहिनि सभिनीनि माण्हुनि खे मिलियूं हुयूं। पर हिन वक़्तु असांजी यूनाइटेड हुकूमत हुई, त उन में यूनाइटेड हुकूमत में असां सिर्फ़ु फ़ैसिला नथा करे सघूं। पर तंहिं हूंदे बि तव्हां ॾिठो त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे प्लेटफॉर्म तां इलाही सारा रिलीफ प्रोग्राम शुरू थिया। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे प्लेटफॉर्म तां नशोनुमा जे नाले सां हिकिड़ो प्रोग्राम शुरू थियो, जंहिंमें असां जेके मेल न्यूट्रिशन असांजा ॿार आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾियण जो हिकिड़ो वज़ीफ़ो शुरू कयो आहे। इन तरह सां जंहिं जंहिं जाइ ते ॾिठो वञे जेके जेके असांखां रिलीफ थी सघिया हुया, पाकिस्तान पीपल्स पार्टी उन ते पोइते कोन हटी हुई। ऐं हर जाइ ते, चाहे सिंध गवर्नमेंट में हुजनि या फेडरल गवर्नमेंट में हुजनि, उन्हनि रिलीफ ॾिनी आहे अवाम खे। इमरान ख़ान मुस्तक़बिल छा पैदा? मतिलबु इमरान ख़ान खे त मां सियासी लीडर ई कोन थी सम्झां पई। हूअ हिकु तरह सां हिकु पैराशूटर हुयो, कुझु टाइम जे लाइ पाकिस्तान में इंतिशार फैलाइण जे लाइ आया। ऐं उन खां पोइ उन्हनि जी जॾहिं जेको सादिक ऐं अमीन वारो टाइटल उन्हनि खे मिलियो हुयो, जंहिं ज़ोर ते मिलियो हुयो, उहो जॾहिं वापसि वियो त उन्हनि जी सॼी असलियत सभिनीनि जे साम्हूं अची वई आहे। मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे नज़र में उहो हिकु सियासी लीडर न आहे। पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम पिया लॻाया वञनि त ग्रेड 1 खां 4 ताईं नौकरियूं उन्हनि लिख छुप में ॾिनियूं, इन वार सां छा पिया? अगरि जेकॾहिं अहिड़ी कोई आहे शइ त साम्हूं अचणु घुरिजे, छो जो इंतिशार फैलाइण जेका PTI जी गवर्नमेंट में रहियो हुयो, इल्ज़ाम जी सियासत हलंदी रहंदी, इल्ज़ामात जी सियासत, इंतिशार जी सियासत हलंदी रहंदी। जेकॾहिं अहिड़ो कोई इल्ज़ाम लॻो आहे पीपल्स पार्टी जे मथां त उन जो कोई सबूत आहे त साम्हूं आणियो, बिल्कुलु उन ते पोइ ॻाल्हि करे सघिजे थी। टी गवर्नमेंट आहे तव्हां पीपल्स पार्टी जी सिंध में, अमन अमान जी सूरत ॾींहों ॾींहुं ख़राबु पई थी, छा पिया सम्झो केरु ज़िम्मेवार? मतिलबु सिर्फ़ु सिंध में अमन अमान जी जेकॾहिं ॾिठी वञे सिचुएशन, न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में जेको आहे सिक्योरिटी रीज़न्स जेके आहिनि या सिक्योरिटी प्रॉब्लम्स हर जॻह ते आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में इहे असांखे पंहिंजी इदारनि ते एतमाद करिणो पवंदो, पंहिंजे सिक्योरिटी इदारनि ते एतमाद करिणो पवंदो ऐं उन्हनि खे मज़बूत करण जे लाइ उन्हनि जी मदद करणी पवंदी। जेकॾहिं असां सभु ईअं पोइते पेर करे बीह रहंदासीं ऐं इल्ज़ामात लॻाईंदा रहंदासीं त ईअं मसइला हल न थींदा आहिनि। जेकॾहिं सिस्टम खे सही करिणो आहे त सभिनीनि खे मिली करे कमु करिणो पवंदो।